नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों की सिलसिलो जारी है। इन वक्त सीता रोड माखाबादी तालो नेशनल प्रेस क्लब सीता रोड वार्ड नंबर 4 जामरी मोहल्ला जरावासिन जो वापडा सेबको सब डिवीजन सीता रोड खिलाफ सख्त एहतजाज करे जोरदार नारेबाजी कई। इन हवाले से अधिक तफसील बुधा रहे हो सीता रोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे रिपोर्ट में। फाटक ते मौजूद आहियूं जिथे जामरी मोहल्ला जा रहवासी वापडा के खिलाफ मुज़ाहरो कर रहा आहिनि। अचो त हिननि खां पुछूं हिननि जो छा चवणु आहे। पोइते जो पोइते धिके रहिया आहिनि ऐं असां बाक़ाइदा मीटर जा बिल भरियूं था, बिजली जा बिल असां वटि आहिनि। जेकॾहिं बिजली न आहे उनजे बावजूदि असांजो 1500 रुपया 2000 रुपया बिल अचे थो जेको असां बिल भरियूं था। असां आला अमलदारनि खे इहा गुज़ारिश था कयूं खुदारा हिन वार्ड ते हिन वार्ड जे ग़रीब अवाम ते एहसास कयो ऐं हिन वार्ड वारनि खे नओं ट्रांसफार्म ॾेई हिन जी बेचैनी ख़त्म कयो। इहो आहे जामरी मोहल्ला वार्ड नंबर 4 में 2 महीने गुज़रियल 2 महीने खां ट्रांसफार्म न आहे। घर में कोरा मतल आहे चंदो 2 चका गॾु करे ॾिनो अथनि पोइ बि वापडा इंतज़ामिया ख़ामोश आहे। छाजे करे ख़ामोश आहे? घरनि में कोरा मतल आहे, बचड़ा ट्रैफ आहे, उनखे बुखार थी वियो लिया त असां ट्रांसफार्म 2 महीने खां मुसलसल बंदि लॻो पियो आहे। हिकिड़ो असां ठाराए पैसा ॾेई 5 कलाक में न हलियो उहो सड़ी वियो। वरी वापदारनि जो पैसा ॾियोसीं असां हाणे पैसा ॾेई हुनखे थकिजी पिया आहियूं। असांजा बचड़ा त हाल ॾिसो गर्मी में परेशान लॻा पिया आहिनि। 48 सेंटीग्रेड गर्मी हली रही आहे। असां इन हूंदे बि बिजली खां महरूम लॻा पिया आहियूं। असांजे वापदारनि खे चयोसीं असांखे ठहिराए ॾियो। असांजो मुतालबो इहो आहे वापदारनि जे ख़िलाफ़ असांखे 50,000 वठी आहिनि ट्रांसफार्म चवंदा ठाहींदासीं। उन गुज़रण जे बावजूदि 2 महीना थी विया आहिनि अञा ताईं असांजो ट्रांसफार्म न आयो आहे। आख़िरकार जामरी मोहल्ला जो ॾोह कहिड़ो आहे? असांजो PP अॻुवाणनि जो मुतालबो इहो ई आहे 40 खां जामरी जो असांखे ट्रांसफार्म ॾिनो वञे। ॿई फैसला में 3 वारो सड़ी आहे। 2 महीननि में असांखे आसरा उमेद असांजी रिक्वेस्ट आहे नुमाइंदनि खे पीपल्स पार्टी वारनि खे पाण पीपल्स पार्टी जा आहियूं, पीपल्स पार्टी में रहंदासीं पर पीपल्स पार्टी वारा गुनाह कहिड़ो को जामरी मोहल्ला वारा असांजो अर्ज़ु अथनि ख़ुदा करे ख़ुदा जो वास्ते असांखे लाइट ॾिजनि असांजा बचा तड़पनि जेकर न ॾींदा त एतिरा अञा थोरो वधाईंदासीं। जीअं त तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु हुयो त असांखे गुज़िरियल 2 महीननि खां ट्रांसफार्मर सड़ियल आहे उहो तब्दील करे नओं ॾिनो वञे। असांजे घरनि में कोरा मतल आहे, बिजली न आहे, गर्मी आहे। गर्मी जे सबबु वॾी बीमारियूं टाइफाइड बुखार थी रहिया आहिनि ऐं नओं ट्रांसफार्मर ॾी असां मां बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।